अस्सलाम वालेकुम। सेन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पेरो टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुलसर की अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, तालीमी एमरजेंसी जी ॻाल्हि कई वञे थी ऐं उन खां अलावा सिंध जी वज़ारत तालीम वारी वज़ारत जेका आहे उन पारां मुख़्तलिफ़ क़िस्म जा एफर्ट बि कया वञनि था ऐं सहूलतुनि जी बि ॻाल्हि कई वञे थी। उन ई साॻी तरह सां उन्हनि सहूलतूं ॾियण जे लाइ स्पेसिफिक फंड भी जेके आहिनि उहे बि मुख़्तस कया आहिनि ऐं उहे जारी बि कया विया जेको आहे हेठि सतह ताईं हेड मिस्ट्रेस खे ऐं जेके ऑफिसर्स आहिनि जेके लाॻापियल ज़िमेदार आहिनि उन्हनि खे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेके इमारती हवाले सां स्कूलनि जी जेका हालति आहे सहूलियतुनि जी जेका खोट आहे उहा बदतरीन हालति ताईं पहुतल आहे। मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेकॾहिं वञी ॾिसिजे थो त उते ॿार धरतीअ ते वेही पट ते वेही तालीम पिराइनि था ऐं उनखे फर्नीचर तोड़ी किताबनि जी का सहूलियत कोन्हे। इहे अहिड़ी बदतरी वारी सूरत हाल छो आहे? उतां जी जेके स्कूल जा जेके टीचर्स आहिनि या उतां जा जेके ॿार पढ़नि था उन्हनि सां सिंध टीवी न्यूज़ जे कबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त सूरत हाल ॾिसूं। जी अज़हर साहब, असां हिन टाइम गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल आदम खान पावर में बीठल आहियूं। हिन स्कूल जी कंडीशन तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त 2016 में सिंध टीवी न्यूज़ पारां हिते हिन स्कूल जी रिपोर्ट कई हुई। 2016 खां वठी 2025 ताईं अफ़सोस सां चवणो पियो त स्कूल जी साॻी कंडीशन आहे। सॾु शहर जे 2 किलोमीटर खां परे बि न आहे। हीअ जेको ॻोठ में स्कूल आहे ऐं हिते 2016 खां वठी 2025 9 सालनि जो पीरियड गुज़री चुको पर स्कूल जी इमारत न ठही, स्कूल जे फर्नीचर न मिलियो। अॼु बि ॿार हिन जदीद दौर में पट ते वेही करे तालीम पढ़ाइनि था ऐं तालीम जो ज़ेवर वठनि था। अफ़सोस सां चवणो पए थो हिते जो एजुकेशन खातो हुकूमत पारां दावायूं त वॾियूं कयूं वेंदियूं आहिनि त सिंध सरकार दावा कंदी आहे त तालीम अंदरि असां वॾी बहितरी आंदी आहे। साईं सरदार शाह जेका दावा कंदे थकंदो न आहे, जॾहिं बि तक़रीर कंदो आहे त चवंदो आहे सिंध जे अंदरि तालीम इंतिहाई बहितर आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था त उनजी तालीम केतिरी बहितर आहे, स्कूलनि जी हालति केतिरी बहितर आहे। 2016 में बि रिपोर्ट कई सिंध टीवी पंहिंजी स्क्रीन ते। इहे ई ॿार इन जेके हिन स्कूल जे पट ते वेही पढ़नि था, अॼु उहे ॿार हितां हलिया विया हूंदा, ॿिया ॿार हिन ॻोठ जा उहे साॻियो पट ते वेठल आहिनि। 9 सालनि जो अर्सो गुज़री चुको पर हिन स्कूल जे अंदरि न त इमारत ठही, न ई जेको आहे हिते जेका का सहूलियत ॾिनी वई, न ई फर्नीचर ॾिनो वियो। हितां जो उस्ताद, हितां जो ॿारड़ो हिन जदीद दौर में बि ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई करे तालीम ॾिए बि थो ऐं तालीम पढ़ाइनि बि था। उन सिलसिले में हिन स्कूल में तव्हां जेके मुक़ररु थियल उस्ताद आहिनि उन्हनि खां पुछा कंदा हुआसीं त आख़िर कहिड़ो हिते जेको आहे सरकार खे कहिड़ी हिते ॾुखियाई पेश अचे थी, कहिड़ा सबब आहिनि जो हिन स्कूल जी बिल्डिंग खे 9 साल गुज़रण बावजूद बि उनखे जेको मुकमल न कयो वियो आहे, न ठारायो वियो आहे, न हिते फर्नीचर ॾिनो वियो आहे, न हिन स्कूल जी मासूम ॿारनि ॾे सरकार जेको ध्यानु थियो आहे। छो त ही मासूम ॿारियूं सर्दी हुजे गर्मी हुजे पट ते वेही करे तालीम पढ़ाइनि थियूं। ऐं 2016 में जॾहिं असां रिपोर्ट कई त उन टाइम गर्मी हुई ऐं गर्मी ततल गर्मी में जेका बाबा जी 52 सेंटीग्रेड गर्मी में ॿार वण जे हेठो वेही करे तालीम पढ़ाइनि पिया ऐं जॾहिं सर्दी जी मौसम आहे हिन सर्दी में ॿार वण जे हेठां वेही करे तालीम पढ़ाइनि था। आख़िर सरकार जा दावाऊं केतिरे तक सचियूं हूंदियूं, केतिरे तक हिन स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वेंदी, कॾहिं हिन स्कूल जे ॿारनि खे फर्नीचर ॾिनो वेंदो। इहे सुवाल खणी हिते जे उस्तादनि खां पुछा कंदासीं, कोशिशि कंदासीं जेके तालीमदार आहिनि उन सां बि ॻाल्हाईंदासीं। हितां जेके ब्यूरोक्रेट आहिनि ख़ासि करे जेके एजुकेशन खाते जा सड़ियल ऑफिसर आहिनि कामूर आहिनि उन सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं पुछा कंदासीं जो छा चवणु आहे। काई क्लास में पढ़ंदा? वन में पढ़ंदा आहियो। तव्हांजे स्कूल में कहिड़ी कहिड़ी शइ जी खोट आहे? क्लासनि जी, बेंचनि जी, कहिड़ी कहिड़ी शइ जी खोट आहे? बेंचनि जी, क्लासनि जी और हुनजी। पाणी आहे स्कूल में पीअण जो? पाणी बि न आहे। स्कूल में पखा आहिनि? मथे जेके क्लास में जेके ॿार पढ़ंदा उनखे पखा आहिनि? न सर। तव्हां हिते पट ते वेठा आहियो, ॾुखियाई नथी थिए? सियारे जी मौसम आहे, सीउ नथो थिए? सर थिए थो। हुकूमत खे छा चवंदो? असां स्कूल ठाराए ॾींदासीं। अदी तव्हांजो छा नालो आहे? बिस्मा। बिस्मा आदि, तव्हां ॿाहिरि वेठा आहियो सियारे में, पसीनो नथो थिए? थिए थो सर, थिए थो सर। कीअं पढ़ो था, तालीम कीअं वठो था? तालीम सर ॾुखियाई थिए थी? ॾुखियाई थिए सर। सीउ बि थिए थो? यस सर, सर थिए थो। कॾहिं कोठी पढ़ंदा हिते? 2 साल 3 साल थी आहिनि। पोइ 3 साल में तव्हांखे अञा स्कूल जी पंहिंजी बिल्डिंग न मिली आहे? न। छा चवंदो सरकार को, छा चवंदो?
चवंदा से स्कूल बि ठाराए ॾियो असां ॿाहिरि वेठा आहियूं सर्दी में न छित न कुर्सीअ में कुता गर्मियुनि में असां उस ते वेठा आहियूं जी हाणे सी थिए थो ॾुखियाई थी थी जी चवंदासीं असांखे नाइन क्लास न आहिनि इहो असां हिते हेठि वेठा आहियूं असांखे स्कूल बि ठाराए ॾियो सर्दी में वेठा आहियूं सर्दी में रहो तव्हां पोइ गर्मी में बि हिते ॿाहिरि वेठा आहियो हा पोइ गर्मी थिए थी ॾुखियाई थींदी आहे जी सर छा चवंदो गवर्नमेंट खे कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हांखे खपनि स्कूल बि ठाराए ॾियो ॿियो छा डिस्काम बि न आहे मुंहिंजो नालो सुमेरा ज़ैनब आहे मां आदम ख़ान पवण जे स्कूल मतलब की शागिर्दियाणी आहियां मां तव्हांखे ॿुधाईंदमि की असां वटि काई बि अहिड़ी शइ सहूलियत न आहे जंहिंमें असां फ़ाइदा खणी सघूं तव्हां हिनखे ॾिसी सघो था हे अलमारी आहे और होॾे ॾिसो साईं अदा दीवारियूं लुॾनि थियूं असां वटि न पाणी आहे न असां वटि बिजली आहे न असां वटि वॉशरूम आहे असां वटि काई बि अहिड़ी शइ न आहे जंहिंमें असां फ़ाइदो खणी सघूं था सर काफ़ी हद ताणी थींदी आहे पर सादा करे सघूं असां किताब बि पूरा मुकमल न ईंदा अथव सची ॻाल्हि त इहा आहे काई बि शइ न ईंदी आहे असांजी पूरी बिल्डिंग त असांखे मिली आहे भगल सगल काई बि सहूलियत असांखे काई बि न मिली आहे सर मां सच थी ॿुधायां तव्हांजे स्कूल में बेंचूं केतिरियूं आहिनि तव्हां कीअं पोइ वटि ॿ टे बेंचूं आहिनि काफ़ी छोकिरियूं जॾहिं वधी वेंदियूं आहिनि त हेठि वञण जी ज़रूरत पइजी वेंदी बीहंदा आहियूं ऐं इसी पाणी ॾिसी आया आहियो इसी जी बिल्कुलु जॻह बि न आहे हेठि ॿार वेठा आहिनि काफ़ी हद ताणी काई बि अहिड़ी शइ न आहे जंहिंमें असां फ़ाइदो खणी सघूं पोइ सर शौक़ु त भंजी पवंदो बिल्कुलु बि शौक़ु न हूंदो टीचरां पंधु करे ईंदियूं हिकिड़ो ॾींहुं बि न गुसाईंदियूं पर असांखे न टीचरनि खे शौक़ु हूंदो असांखे पढ़ाइण में गर्मी ईंदी आहे त असांजे पघार छुटियूं काफ़ी हो थी वेंदियूं आहिनि ख़राबु थी वेंदियूं आहिनि वरी सियारनि में सीउ थींदो आहे सर तमामु घणो सीउ थींदो आहे वेठा हूंदा आहियूं पोइ रांदि खेॾी खेॾी वेंदा हलिया आहियूं असांजी हिकु दरख़्वास्त आहे की असांखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे महिरबानी करे असांखे उहे शयूं ॾियनि हे सर हाफ़िज़ सर आया पर उनखे अहिड़ी काई ॻाल्हि जी ज़रूरत ई न आहे बसि ईंदा ॻाल्हाए करे वेंदा हलिया हुया बसि ईअं पुछा कंदा सुवाल जवाब करे वेंदा हलियो तव्हां हाणे छा चाहियो था छा हुजणु खपे असांखे जेकी शइ ज़रूरत आहे महिरबानी करे असांखे उहा ॾियनि मुंहिंजी हिकु वॾी ख़्वाहिश आहे की हिकु मुंहिंजी दरख़्वास्त आहे की जे असांखे एॾी भगल हे ॾिनी त आहे पर शुकुर आहे इहा मिली सही पर असांखे उनजे सामान त ॾियनि महिरबानी करे किताब ईंदा त 4 किताब ईंदा आहिनि असां वटि ॾिसी सघो था काफ़ी हद ताणी असांखे पूरा न मिलंदो आहे ओरल न मिलंदो आहे फाटल हूंदा आहिनि असांजी टीचर अलाए कीअं हैंडल कंदियूं आहिनि सर असांखे काई बि शइ मुकमल न ईंदी आहे मां गर्ल्स गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जी 8वीं क्लास जी शागिर्दियाणी आहियां असांखे गवर्नमेंट खां गुज़ारिश आहे त असांखे हिते ॿी नई बिल्डिंग ठाराए ॾेई वञे ऐं हिते का बि अहिड़ी सहूलियत न आहे जिथे असां पढ़ी सघूं ऐं असांजी हिकिड़ी क्लास आहे जिथे 3 क्लासिस पढ़ंदियूं आहिनि हिकिड़ो बोर्ड लॻल आहे जंहिं ते असां घणा डिस्टर्ब थींदा आहियूं हलंदड़ 8 सालनि खां वठी पढ़ूं था हिते का बि अहिड़ी सहूलियत न आहे अगरि गर्मी आहे त पखा न आहिनि ऐं वरी अगरि सियारो आहे त पोइ दरियूं न आहिनि दरवाज़ा बि न आहिनि हा हिते डेस्कां बि ॾाढियूं कम आहिनि ऐं ॿियो बोर्ड बि हिकिड़ो ई लॻल आहे जंहिं ते असां पढ़ूं था डिस्टर्ब बि घणा थियूं था मुंहिंजी गवर्नमेंट खां अपील आहे त असांखे हिते सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं हिते फर्नीचर बि नओं आणे वञे ऐं बिल्डिंग बि असांखे नई ठाराए ॾेई वञे मां 8वीं क्लास जी शागिर्दाणी आहियां मुंहिंजो नालो रोज़ीना आहे असांजे स्कूल में ॾाढियूं सहूलियतूं न आहिनि असांखे हिते फर्नीचर बि न आहिनि ऐं हिकु फर्नीचर ते 3 ॼणा वेंदा आहियूं ॾाढी तकलीफ़ थींदी आहे नंढड़ा ॿार खुलो मैदान बि न आहे जिते असांखे खेॾण जी माना ब्रेक जी हाफ ॾेई वञे उते ॿार खेॾंदा आहिनि त उन्हनि खे ज़ख़्मी थी वेंदा आहिनि उन्हनि खे धक लॻंदा आहिनि असांजी सरकार सां गुज़ारिश आहे त असांखे न्यू स्कूल ॾेई वञे बेंचियूं न आहिनि क्लास हिकु आहे त उन में बेंचियूं बि एतिरियूं जॻह न थींदियूं आहिनि तंहिंजे करे थोरा रखंदा आहियूं उनमें 3 हिकु बेंच ते 3 क्लास छोकिरियूं वेठियूं न दरियूं बि न आहिनि दरवाज़ा बि न आहिनि सियारे में असां ईअं ई वेठा हूंदा आहियूं ऐं जॾहिं ऊन्हारो आहे तव्हांजे स्कूल में पखा बि न आहिनि पोइ किथे ॾुखियाई थींदी पखनि जे करे गर्मी आहे गर्मी ॾाढी थींदी आहे अगरि सरकार जे तरफ़ो गवर्नमेंट जी तरफ़ो असांखे सोलर मिलनि था बि का सहूलियत न आहे उहे बि चोरी थी वेंदा आहिनि हुकूमत असांखे अदा ॾिसो का शइ ॾिए नथी सही आहे बिल्डिंग असांखे आहे सही पर असांखे हैंड ओवर नथी थिए असांजी बिल्डिंग साम्हूं आहे ठही आहे पर उन ते कमु बि न थियल आहे पर असांजी हे बि बिल्डिंग असांजी जारी रहंदी पर हिन में बि कुझु कमु नथो थिए सहूलियत तमामु का शइ जी बि न आहे न असांखे पाणी जी सहूलियत आहे न बिजली जी सहूलियत आहे असांखे गर्मी में बग़ैर पखे असां वेही करे हिते टीच कराईंदा आहियूं ॿारनि खे ॿार वीचारा पाण तरसंदा आहिनि हवा जे लाइ असांखे जेको आहे इहो बि असां सभिनीनि खे अपील कयूं था की असांखे बिजली जी फ़राहमत महिरबानी करे था करे छॾो ताकी असांखे थोरी घणी सहूलियत थिए
ऐं सर्दी जे हिसाब सां बि कोई हिते फैसिलिटी न आहे, न दरवाज़नि ते कुझु बि अहिड़ी शइ आहे जो माण्हुनि खे कवर करे। खिड़कियूं तव्हां ॾिसो था बग़ैर हुजनि, इंफ्रास्ट्रक्चर जी हालत पूरी किनी लॻी पई आहे। अचानक कुझु बि थी सघे थो, छत बि तव्हां ॾिसो था पिया मथे छतां ई बिल्कुलु ख़स्ता हालत में आहिनि। इन करे महिरबानी करे असांजी थोरी तव्हां अपील ते गौर फ़िक्र कयो, महिरबानी थींदी तव्हांजी। ऐं इनरोलमेंट असां वटि जेको आहे माशाल्लाह 600 खां मथे ई आहे। हा, +500 आहे असांजी इनरोलमेंट, +500 आहे। बहितरीनु इनरोलमेंट आहे, ॿार बि माशाल्लाह रेगुलर रहंदा आहिनि। जी हा, फर्नीचर जी खोट जे करे वेठा आहिनि। ईसी जा ॿार असांजा हेठि ई हूंदा आहिनि, अदा ईसी जी क्लास ई न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां वटि ईसी जी कोई क्लास न हूंदी त असां ॿारनि खे हेठि ई ग्राउंड ते वेही पढ़ाईंदासीं। तव्हां पाण ॾिठो आहे चटाई ते ॿार वेठल आहिनि ऐं साम्हूं बि फर्नीचर बि भॻल आहे। महिरबानी करे असांखे फर्नीचर जी बि ज़रूरत आहे हिते। विज़िट त करे वेंदा आहिनि, अमल कुझु बि न थींदो आहे। तव्हां पाण ॾिसो था, अगरि अमल थियल हुजे हा पोइ कुझु न कुझु त असांजी हालत बहितरीनु हुजे हा न। हिते त अमल थींदो ई न आहे, सिर्फ़ु और सिर्फ़ु ॾिसी करे हर कोई वेंदो आहे हलियो। ऐं असांखे सिर्फ़ु इहो ई चयो वेंदो आहे असां कुझु कंदासीं। से जो जवाबु हाणे तव्हां वटि आहे बहितरीनु। मां नाअहली एजुकेशन डिपार्टमेंट जी बि चवंदसि ऐं नाअहली हुकूमत जी बि चवंदसि, छोकी एजुकेशन डिपार्टमेंट अगरि ईअं रहंदी पोइ इहा बिल्डिंग अहिड़ी ई रहंदी। जी, तालीम बि मुतासिर थिए थी, छो नथी थिए अदा। ॾुखियाई बि तमामु थींदी आहे पढ़ाइण में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां वटि जहिड़ी शयूं पूरियूं ई न हूंदियूं त असांखे तालीम में ॾुखियाई थींदी उन्हनि खे ॾियण में। गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल आदम खान पावर जो HM साईं अब्दुल रसूल पठान साहब असां सां बीठल आहे। उन खां पुछा कंदासीं त ही साईं जन हिते कॾहिं खां आया ऐं उन जे अचण खां पोइ हिनखे केतिरो टाइम थियो आहे हिते मुक़ररु आहिनि। स्कूल जी कंडीशन 2016 खां वठी अॼु ताईं हेतिरी आहे। साईं जन कहिड़ा एफर्ट्स वरिता, उन्हनि खे कहिड़ियूं ॾुखायूं अचनि थियूं। ॿारड़ियूं जेके प्राइमरी लेवल जूं आहिनि हिन ते बि ॿार वेठियूं आहिनि हिन जदीद दौर में। जॾहिं त हीउ स्कूल शहर खां तक़रीबन को 2 किलोमीटर पंध में न थींदो। हीउ स्कूल एक्स MPA ऐं एक्स सूबाई वज़ीर जे ॻोठ जो स्कूल आहे। उन्हनि पंहिंजे दौर में हिन स्कूल जी ख़ासि करे जेके MPA साहिबु हुयो उन पंहिंजे स्कूल जी मरम्मत जे लाइ या सहूलियत ॾियण लाइ केतिरा एफर्ट्स वरिता। हाणे साईं हिते तैनात आहे, साईं मुक़ररु आहे, त साईं खां पुछा कंदासीं त कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ॾुखियाई आहे, कहिड़ी कहिड़ी शयुनि जी खोट आहे। साईं जन पंहिंजे टाइम में एजुकेशन खाते खे लिखियो, एजुकेशन ऑफिसरनि खे लिखियो, जेकॾहिं आया उन्हनि कहिड़ा वाइदा कया ऐं कहिड़ियूं शयूं मिलियूं, कहिड़ियूं शयूं न मिलियूं ऐं ॿार कहिड़ी शयुनि खे कहिड़ी तरह सां तालीम हासिलु कंदा, केतिरी ॾुखियाई थिए थी, उस्तादनि खे केतिरी ॾुखियाई थिए थी, ॿारनि खे केतिरी ॾुखियाई थिए थी। फर्नीचर जी खोट आहे, रूमनि जी खोट आहे, क्लासिस जी खोट आहे, बिल्डिंग में कहिड़ी कहिड़ी शयुनि जी खोट आहे, साईं खां पुछा कंदासीं। मां हिते 17 जुलाई ते आयुसि। ठीकु आहे, मूंखे तक़रीबन 4 महीना थिया आहिनि। माशाल्लाह रेगुलर स्कूल आहे इहो। एनरोलमेंट बि तक़रीबन 500 खां मथे तव्हां पाण ॾिठी ऐं ॿारनि जी तादाद बि ताणी उस्ताद बि मां वटि रेगुलर आहिनि, बाक़ाइदा क्लासिस हलनि थियूं। पर मसइलो इहो आहे त असां वटि हिकु त पहिरीं फर्नीचर जी कुझु खोट आहे, ॿारनि जे मुताबिक़ न आहिनि, क्लासिस न आहिनि। वॉशरूम जी मसइलो आहे, नियाणियुनि जो स्कूलनि जे लाइ वॉशरूम जो वॾो मसइलो थिए थो। हिकिड़ो वॉशरूम असां वटि एक्टिव आहे, बाक़ी ॿ वॉशरूम उनजो कमु हले पियो, लेकिन तक़रीबन महीनो ॾेढ थियो आहे त उहो कमु बि बंदि थी चुको आहे। हाणे रिसेंटली असांखे परी बिल्डिंग हाई स्कूल जी असांखे मिली आहे, मिली न आहे बल्कि मुंहिंजो कमु पोएं साल ई कंप्लीट थियो, लेकिन उन कुझु कमु में रहियल हुयो, अञा ताईं न थियो आहे। त हाणे उनजो बिजली जो कमु बि मुकमल थी चुको आहे, बिल्डिंग बि माशाल्लाह मुकमल थी चुकी आहे। ऐं बिल्डिंग वर्स वारा मूंखे चयो त इंशाल्लाह कुझु अरसे में हफ़्ते ॾेढ में तव्हांखे पंहिंजो वॉशरूम वग़ैरह पाणी जो बंदोबस्तु करे तव्हांजे हैंड ओवर कंदासीं। मां चयो ठीकु आहे, ॿाहिरि फ़र्श जो मसइलो आहे, तमामु उते हिकु मिटी पई आहे जेका तमामु ख़तरनाक जेका एलर्जी वग़ैरह ॾिए थी। पोइ मां उनखे चयो त घटि में घटि हिनखे मूंखे टाइल्स त हाणे हेॾो इहो जेको अॼुकल्ह हले थो मिटी हुजे थो। पोइ हुननि चयो जो इंशाल्लाह नेक्स्ट बजट में रखियलु आहे, इहो कमु थी त तव्हां हाल फ़िलहालु ॿारनि खे शिफ्ट करो त जीअं असांजी तालीम सिलसिलो हुजे। मां पोइ तयारी कयमि, इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में उहा बिल्डिंग में असांखे मिलंदी, जेका असांजे मिडिल जा क्लासिस 6, 7, 8 उहे होॾे वेंदा ऐं इंशाल्लाह उन खां पोइ 9, 10 जी बि उते इनरोलमेंट थींदी। बाक़ी माशाल्लाह मुंहिंजो स्टाफ कोऑपरेटिव आहे, रेगुलर आहे, बाक़ाइदा असांजो हले थो। अॼुकल्ह मिड टर्म एग्ज़ाम हलनि था, वक़्तनि फ़क़्तनि असांजो ताउन कंदा रहंदा आहिनि। ऐं कुझु मसाइल असांखे हुया जेका असां उन्हनि ताईं तव्हां पुॼाईसीं, उनजो असांखे हवालो करे ॾिनो। ऑफिसर बि असां सां ताउन करनि था, विज़िट करनि था, बाक़ाइदा असांजी क्लास खे ॾिसनि था, खुल के अचनि था। ऐं जेका बि असांखे नीड हुई असां उहा ऑफिसरनि ताईं पुॼाई आहे। इंशाल्लाह उन्हनि वाइदो कयो आहे त जल्द खां जल्द असांखे उहे करे ॾींदा। मां बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि हक़ बाजान बि आहे, ॾुखाई त थिए थी ॿारनि खे बि, टीचर्स खे बि,
पर असांजा जेके बाला ऑफिसर उहे बि कोशिशि करनि था, असां बि कोशिशि करूं था वधि में वधि असां सहूलियत ॾियूं, पर तव्हांखे जीअं ख़बर ओवरऑल बुक्स जी शार्टेज बि हुई, उन हिसाब सां बि कुझु मसइलो थिए पियो। इनशाला हाणे त तक़रीबन कवर करे चुका आहियूं, तंहिंजे बावजूदि कुझु थोरी घणी मसाइल इनशाला उहे बि जल्द कवर कंदासीं। बाक़ी बिल्डिंग जी जेसिताईं ॻाल्हि रही त बिल्डिंग इहा तव्हां सॼी मुआइनो कयो तव्हां, इहा तक़रीबन मां सम्झां थो सॼी नई थियणु खपे, त पोइ मसइलो हल थींदो। पर इनशाला थींदो जल्द। असां गुज़ारिश करूं था त इन बिल्डिंग खे नए सिरे तामीर करायो वञे ऐं इन में सहूलियत ॾिनियूं वञनि। हिन वक़्तु जेके मूं वटि डेस्किस आहिनि तक़रीबन 78-80 जे लॻभॻि आहिनि, त प्लस 500 जे लाइ नाकाफ़ी आहे। त मां बसि हिकु डेस्क ते असां ॿ 3-3 4-4 ॿार विहारे कुझु एडजस्ट कंदा आहियूं। मसइलो असांखे EC क्लास जो, त EC क्लास में असांखे तक़रीबन 150 खां मथे ॿार आहिनि, उन्हनि जे लाइ असांखे तकलीफ़ थिए तॾहिं इहे ॿार तव्हांखे हेठि वेठल नज़र अचनि था। बसि इहे मसाइल आहिनि जेके इहे इनशाला इहे तक़रीबन जिथे किथे आहिनि उनखे हल करण जी कोशिशि कंदासीं, ऐं उमेदु कंदासीं आईंदा मुस्तक़बिल असांखे जेके असांजे स्कूल जे मथां नज़र रखी वेंदी ऐं असांजे ॿारनि जे लाइ कुझु न कुझु कयो वेंदो। जॾहिं 2016 खां वठी हिन टाइम ताईं 8 साल गुज़री चुका आहिनि। हिकिड़ी बिल्डिंग मूंखे जेतिरे ताईं ॿुधायो वियो आहे त हू बिल्डिंग कागज़नि में जेका आहे मुकमिल कंप्लीट ॾेखारी वई आहे, हुन जा जेके फंड्स आहिनि उहे निकिरी चुका आहिनि। त तव्हां ॾिसो पिया हींअर पंहिंजो हिकिड़ी कमिटीज़ तश्कील ॾिनी आहे, शायदि उहा एंटी करप्शन्स जे तरफ़ खां ई आई आहे। त कुझु टाइम खां वठी ॾिसूं था त उहा विज़िट्स करे पई, पर ॾिसूं त शायदि उन्हनि खां ख़ातिर को जवाबु मिले। असीं पुरुमीद आहियूं त शायदि उन्हनि ते इंक्वायरीज़ वेंदियूं ऐं जिन उन्हनि स्कूलनि जा पैसा कढाए करे हड़प कया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको एक्शन खयो वञे। तव्हां ॾिसो जंहिं साईं जेकॾहिं स्कूल्स मुकमिल न थींदियूं बिल्डिंग्स त ज़ाहिर आहे असांजी इनरोलमेंट ते फ़र्क़ु थो पवे। जेकॾहिं असीं पंहिंजे स्टूडेंट्स खे सुठी इन्वायरमेंट न ॾींदासीं, हुननि वटि बिल्डिंग्स न हूंदियूं, हुननि वटि वॉशरूम्स न हूंदा ऐं शार्टेज हूंदी जेका आहे डेस्क जी, वेहण जी। तव्हां कुझु स्कूल विज़िट कंदव त उते ॿारड़ा इनरोलमेंट असांजी एतिरी आहे जो उहे ॿारड़ा पट ते वेही करे तालीम हासिलु कनि था। उते जेको आहे लाइट्स कोन्हनि, त डेस्क जी शार्टेज आहे। त उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधायूं त मूंखे सम्झ में नथो अचे त जॾहिं बि इल्ज़ामात सिर्फ़ु जेको आहे टीचर्स ते लॻंदो आहे त हू उस्ताद जेके आहिनि स्कूलनि खां ग़ाइबु आहिनि ऐं हू ॿारनि खे तालीम नथा ॾियनि। तव्हां हींअर असांजे पूरे डिस्ट्रिक्ट में विज़िट कयो त तमामु सुठा हिकिड़ा असांजा टीचर्स आहिनि जेके वेल एजुकेटेड, न्यू अपॉइंटमेंट जेके थिया आहिनि उहे बि असांजा सीनियर टीचर्स, उहे बाक़ाइदा स्कूल्स खे टाइम ॾियनि था। ज़ाहिर आहे उते जेके असांखे पंहिंजो फैसिलिटीज़ न हूंदियूं स्कूल में त वालदेन उहे पंहिंजे ॿारनि खे कीअं स्कूल छॾींदा। तव्हां असांजे भेट में ॾिसो प्राइवेट स्कूल्स में वधीक सहूलियतूं मिलनि थियूं ऐं असां वटि जेके उहे सहूलियतूं न आहिनि त ज़ाहिर आहे उहे वालदेन असां वटि अची ॾिसनि था त असांजा ॿारड़ा हेठि वेठा आहिनि पट ते, मजबूरन पंहिंजे ॿारड़नि खे प्राइवेट स्कूल तरफ़ रुजू कनि था। सर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर असांजा जेके सिटी जा जेके स्कूल आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां त KG असांजो हायर सेकेंडरी स्कूल आहे, गवर्नमेंट हाई स्कूल जैकबाबाद आहे, या असांजो मेल साइड ते गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल्स आहे। हुननि जा जेके कम गुज़िरियल साल खां वठी जेके स्टार्ट थिया आहिनि उहे छतूं ड्राहे करे हलिया विया आहिनि ठेकेदार, त उहे हिन टाइम ताईं ज़ाहिर ई कोन्हनि ग्राउंड ते। जॾहिं त उन्हनि खां पुछणो था कयूं, हू चवनि था त असांखे फंड्स जा मसइला आहिनि, पर असांखे ॿुधायो थो वञे त फंड्स उन्हनि खे मुकमिल मिली चुका आहिनि, पर ठेकेदार कमु करण लाइ तयारु न आहे। तव्हां ॾिसो न, हीअ हेठां खां वठी मथे ताईं करप्शन्स जेका आहे उहा हर को पंहिंजे भाङे भाए वारा आहे। उनजी परसेंटेज मुक़ररु थियल आहे ऑफिसर्स जी, ठेकेदार पंहिंजे ऑफिसर्स खे पंहिंजी परसेंटेज ॾेई करे बक़ाया पैसा उहे हड़प करे हलिया था वञनि। उहे कम असांजे स्कूलनि जा अधूरा पिया आहिनि। तव्हां हींअर KG स्कूल विज़िट कयो, हाई स्कूल विज़िट कयो, तव्हां ॾिसो उते असां वटि जेको आहे वॉशरूम्स बिल्कुलु न आहिनि। न्याणियुनि जा स्कूल आहिनि जेके मेल साइड ते त तक़रीबन ठीकु आहे, माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां करे थो वञे बंदोबस्तु। न्याणियुनि जा जेके स्कूल आहिनि उते असांखे वधि में वधि जेका आहे तकलीफ़ आहे वॉशरूम्स जी। त ज़ाहिर आहे उते जेकॾहिं वॉशरूम्स न हूंदा त उहे न्याणियूं कीअं ईंदियूं स्कूल में। त ज़ाहिर आहे उहे असांजी इनरोलमेंट उन जे हिसाब सां ड्रॉप थिए थी, त उहे न्याणियूं असां वटि जेकॾहिं सहूलियतूं न मिलंदियूं, ज़ाहिर आहे उहे प्राइवेट स्कूलनि जी तरफ़ वेंदा। त इन जे करे ई असां बार बार सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं, मिनिस्टर एजुकेशन सरदार शाह खे अपील था कयूं त ख़ुदारा हिननि तरफ़ वधीक तवजो ॾियो। 2010 खां वठी बि जैकाबाद जे स्कूल्स जी जेके फ्लड आयो आहे उनखां पोइ हिन स्कूल्स जा जेके तमामु ज़बूनी हाली वारे शिकार आहिनि, ऐं कुझु स्कूल्स अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु ॿाहिराली जा क्लोज़ आहिनि, उते ग्राउंड ते का तव्हांखे दीवार बि नज़र न ईंदी। ऐं मूंखे इहा ख़बर पई आहे त उते जेके आहिनि उन्हनि जा टेंडर बि थिया आहिनि स्कूलनि जा, मगर उहे पैसा ईअं ई हड़प करे खाधा विया आहिनि, ग्राउंड ते कोई कमु कोन्हे। ज़ाहिर आहे उन जे करे ई असांजी तालीम पोइ थी वञे। सर ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां त असीं सभु इन्हनि शयुनि में इन्वॉल्व आहियूं। असांजो तालीम खाते जा ऑफिसर्स हुजनि, असांजा चूंडियल नुमाइंदा हुजनि, ज़ाहिर आहे असांजा तालीम जे जेके ऑफिसर्स आहिनि उहे विज़िट्स कंदा स्कूल्स में, उहे रिपोर्ट कंदा, असांजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि ते तवजो ॾींदा। असांजे चूंडियल नुमाइंदनि जो बि इहो ई फ़र्ज़ु आहे त हू अचनि,
अचनि ऐं स्कूल्स विज़िट कनि। असां उन्हनि खे इनवाइट था कयूं अचनि स्कूल विज़िट कनि ऐं उतां वेही करे उन्हनि जे प्रिंसिपल्स खां पुछनि, उतां जी टीचर्स खां पुछनि त भई तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी शइ जी नीड आहे। हू असांजो आवाज़ु आहिनि। जॾहिं असां उन्हनि खे वोट ॾेई करे मुंतख़ब करे आला ऐवाननि ताईं पहुचायूं था त ज़ाहिर आहे उन्हनि जो ई फ़र्ज़ु आहे त असांजो आवाज़ु उहे बणिजनि मथे ताईं। त उन जे करे ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट ताईं उहे ई आवाज़ु पहुचाईंदा। असीं तव्हांजे चैनल जे तवस सां उन्हनि खे बि अपील था कयूं। असां पंहिंजे MNA हरदिल अज़ीज़ MNA आहे असांजो मीर एजाज़ ख़ान जखराणी, सिटी जो MP आहिनि हाजी शेर मोहम्मद मुग़री, उन्हनि खे बि अपील कयूं था त ख़ुदा रा अचो, असां तव्हांखे इनवाइट था कयूं, असांजा स्कूल विज़िट कयो ऐं उते ॾिसो त असांखे बेसिक्स जेके नीड्स आहिनि उहे असांखे पूरियूं करे ॾियो ताकी असांजी जेका उहा ज़िले जी तालीम मुतासिर न थी सघे। जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां कवरेज जे लाइ हिते आया आहियो हिन ॻोठ में, आदम ख़ान पवर ॻोठ में। ही ॻोठ जो स्कूल आहे जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो था, मुंहिंजे साम्हूं आहे गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल आदम ख़ान पवर। इहो हुयो अॻु में, हाणे इहो अपग्रेड थियो आहे हाई स्कूल में। असांखे ख़बर कोन थी पवे त असांजा पॉलिसी मेकर्स अलाए कीअं कमु कनि था। हिकिड़े स्कूल खे अपग्रेड बि कयो थो वञे, वरी उन जी बिल्डिंग जी का पोज़ीशन न आहे ऐं उनजी जेका त बिल्डिंग जे लाइ पहिरियां लाहेमल तयारु कयो, तव्हां उते फैसिलिटीज़ पैदा कयो। तव्हां पाण जीअं ॿुधायो था त 2016 खां वठी तव्हां रिपोर्टिंग कयो था, इन स्कूल जी हालति ईअं ई ॾिसो था त इहो हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजी गवर्नमेंट जेका आहे तालीम ते, वरी ख़ासि तौरु नियाणियुनि जी तालीम ते एतिरो ध्यानु नथी ॾिए। असां वटि पूरो डिपार्टमेंट आहे एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट, उहो इन कम ते जे लाइ आहे सिर्फ़ु। ऐं उहो एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट जो कमु बि मूंखे लॻे थो त तमामु ढिलो आहे, कमु कनि था अधु में छॾे था वञनि। ठेकेदारुनि जी असांखे पोज़ीशन जी ख़बर न आहे त छो छॾे था वञनि, कई वजूहात हूंदा आहिनि, उनजी का पकड़ नथी थिए, उन जो को बि जेको आहे त तदारुक कोन थो थिए। अचो तालीम जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं था त जिते तव्हां पाण ॾिसी आया हो त का फैसिलिटी न आहे त ॿारनियूं वीचारियूं कीअं तालीम हासिलु करे सघंदियूं या टीचर जेको आहे कीअं तालीम ॾेई सघंदा। मूं बि विज़िट कयो आहे स्कूल, मुंहिंजे घर वारो स्कूल आहे, त उते अफ़सोस इहो चवणो थो पए त का किथे छतूं बि न आहिनि। तव्हां बि ॾिसी आहियो, छतूं बि न आहिनि, बिल्डिंग ज़बून हालति में आहे, यानी का फर्नीचर कोन्हे, बोर्ड कोन्हनि, ब्लैक बोर्ड या वाइट बोर्ड कोन्हनि। त इन दौरान जेकॾहिं असां कॉम्पिटेंट कंहिं टीचर खे बि मोकिलियूं था, का टीचर मुकमल सिंसियरिटी सां पढ़ाए पर उनखे रिज़ल्ट कोन मिलंदो। ऐं इन्हनि सभिनी शयुनि जी जेका वजह बि बणिजे थी उहा बणिजे थी जो इंफ्रास्ट्रक्चर जेको हिन महिल मुकमल तबाह आहे। 2016 खां तव्हां गवाह आहियो, शायदि इहो हिन खां अॻु जी इहा हालति आहे ऐं अफ़सोस आहे हिन महिल ताईं बि आहे। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त असांजी नियाणियुनि जी तालीम जे लाइ स्पेशली जेके आहिनि क़दम खयां वञनि कि ख़ासि ऐं इन्हनि खे जेको आहे जल्द अज़ जल्द इहे बिल्डिंगूं पूरियूं कयूं वञनि, इन्हनि जा कम मुकमल कया वञनि। त स्कूल अपग्रेड थी चुको आहे, हाई स्कूल थी चुको आहे। त मां बि अपील कंदुसि गवर्नमेंट खे त इन स्कूल खे सुठी बिल्डिंग मिले, नियाणियूं अचनि थियूं, उते ॿार मौजूदु आहिनि, एतिरो शौर आहे ॻोठनि में बि जो उनजा पेरेंट्स जेके पंहिंजे ॿारनि खे दाख़िल कराइनि था, पर जॾहिं उते फैसिलिटीज़ न हूंदियूं ऐं कई सालनि ताईं फैसिलिटीज़ न हूंदियूं त असांखे रिज़ल्ट मिलंदा। हिकु त ॿार डिसर्ट थी करे जल्दी उतां निकिरी वेंदा स्कूल मां, उहे पंहिंजी पढ़ाई छॾे वेंदा, त उनजी वजह बि इहो साॻियो इंफ्रास्ट्रक्चर ऐं फैसिलिटीज़। ॿियो इहो जेके ॿार तालीम ते मुकमल कयूं बि त उन्हनि खे सुठी तालीम मिलंदी न, फैसिलिटीज़ आहे न, फर्नीचर कोन्हे, बिजली कोन्हे, पाणी कोन्हे, गर्ल्स जे लाइ ख़ासि तौर ते का चार दीवारियूं मुकमल न आहिनि, ऐं सभ खां वॾो इशू जेको आहे उहो आहे उतां जा वॉशरूम्स वग़ैरह उहे बि कोन्हनि। जॾहिं क्लासिस ई सॼा भॻा टुरा पिया आहिनि त वॉशरूम ते त अञा परे जी ॻाल्हि आहे। त इन एॾी जेका सख़्तु तरीन जेका कंडीशन आहे, ख़राबु हालति आहे, इन में ॿार कीअं तालीम हासिलु करे सघंदो। बहरहाल असांजी इहा अपील आहे सिंध गवर्नमेंट खे त जल्द अज़ जल्द के क़दम खयां वञनि जो ही स्कूल मुकमल थिए ऐं जीअं असांजूं नियाणियूं जेके सुठी तालीम पढ़ाए सघनि। सर ॻोठ जे वॾेरनि जे लाइ मां ईअं चवंदुसि उहे इंट्रस्ट खणी वठनि बि था, ऐं जॾहिं उहे राब्तो कनि था कंसर्न ऑफिसर सां त ऑफिसर उनखे टारे था छॾनि। उहे चवनि था सर जेको आहे त टेंडर थियल आहे, कमु हले थो, 2016 खां वठी इहो कमु हले ई थो, मुकमल नथो थिए। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त उन्हनि खे प्रायोरिटी ते रखणु घुरिजे, वॾेरनि खे इन मसइले खे प्रायोरिटी ते रखणु घुरिजे। जेकॾहिं लेट थिए थी त वारे वारे ऑफिसर सां, जेके कंसर्न ऑफिसर आहिनि उन्हनि सां राब्तो कनि, एजुकेशन वर्क्स वारे जे इंजीनियर खे सां राब्तो कनि, पाण उन वञनि, छो त इन्हनि जो पंहिंजो ई ॻोठ आहे। मूंखे त इहा ख़बर आहे त हितां जा
वॾेरा जेके आहिनि बनिस्बत ॿियनि जे तालीम खे मतिलबु सुठो सम्झनि था। ऐं तव्हां इहो ॾिसी आहियो त ॿार हितां जा जेके आहिनि त हिन ॻोठ जा ॿार ॿियनि ॻोठनि जी निस्बत घणा आहिनि मौजूदु आहिनि। असां वटि हा एनरोलमेंट वॾी आहे ऐं असां 2-3 मीटिंग बि करे चुका आहियूं वॾे सां, त उहो पॉज़िटिव माइंड आहे। पर उन खे असांजा ही ऑफिसर ठेकेदार इहे जेके आहिनि टारे था वञनि। हिकु ॻाल्हि असां पंहिंजे मिनिस्टर साहिब जी चऊं था त इहा ॻाल्हि क्लियर आहे त मिनिस्टर साहिब वटि विज़न आहे, उहो जेको आहे वर्क बि करे थो, पर जेके नताइज हासिल करणा हुया उहे शायदि न मिली सघिया आहिनि। बाक़ी मिनिस्टर साहिबु पॉज़िटिव आहे ऐं उहो एजुकेशन जे लाइ वर्क बि करे थो ऐं कुझु फ़र्क़ु नुमाया आहे बि सही। जेके टारगेट्स उन सेट कया आहिनि उते अञा ताईं न पहुता आहियूं असां, इंशाल्लाह पहुची वेंदासीं। रही ॻाल्हि हाणे नियाणियुनि जी तालीम जी ॻाल्हि, त सिंधी में चवणी आहे त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, नियाणी पढ़ी त घराणो पढ़ियो। त इन मां इहो साबित थिए थो, इहे चवणियूं जेके आहिनि वॾनि जूं ठहियल आहिनि, इन मां साबित आहे त मर्द जी या छोकिरे जी तालीम खां वधीक नियाणी जी तालीम अहम आहे। ऐं हिते असां वटि जेको आहे नियाणियुनि जी तालीम खे जेको आहे त एतिरी अहमियत नथी ॾिनी वञे। हाणे जेको मुहिम हली आहे नियाणियुनि जी तालीम जे लाइ, त उहा मुहिम पार्शली जेको आहे त कामयाबी वई आहे। त एनरोलमेंट जी जॾहिं मां ॻाल्हि कयां थो, अॻाणो बि ॻाल्हि कई आहे, त एनरोलमेंट त अची थी वञे, नियाणियूं अचनि बि अचियूं, अची ॻाल्हि अटके थी आख़िरी इंफ्रास्ट्रक्चर ऐं फैसिलिटीज़ ते। इते गवर्नमेंट खे वधीक हाणे ध्यानु ॾियणु घुरिजे। हाणे असां वटि स्टाफ बि मौजूदु आहे, असां वटि कॉम्पिटेंट स्टाफ मौजूदु आहे, 90,000 खां मथे जेको आहे त अपॉइंटमेंट थी आहे नई, पुराणा उस्ताद बि आहिनि, बहितरीनु हिकिड़ो कॉम्बिनेशन मौजूदु आहे, सीनियर उस्ताद बि मौजूदु आहिनि ऐं जूनियर टीचर्स बि मौजूदु आहिनि। ॿार बि हाणे अची विया आहिनि, एनरोलमेंट बि आहिस्ते आहिस्ते ग्रेजुअली उहा वधंदी वञे थी, यानी पेरेंट्स बि हाणे ॿार खे पढ़ाइणु चाहिनि था। जे आख़िरी ॻाल्हि अची बीहे थी साॻी इंफ्रास्ट्रक्चर ते, जंहिं ते तव्हां हीउ प्रोग्राम ठाहियो था, त इंफ्रास्ट्रक्चर ते के ख़ासि उपाउ वरिता वञनि ऐं मिनिस्टर साहिब खे, असांजे एजुकेशन जा जेके वसवार ऑफिसर आहिनि मथियां, उन्हनि खे सभिनी खे ध्यानु ॾियणु घुरिजे वधि में वधि इंफ्रास्ट्रक्चर ते। हाणे नाज़रीन, तव्हां हीअ सूरत हाल ॾिठी, अहिड़ी बदतरीन सूरत हाल, ऐं उते ॿारनि खे का बि कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे। ऐं उते न वाशरूम आहिनि, न उते पाणी पीअण जी सहूलियत आहे, न का उते फर्नीचर जी सहूलियत आहे, न का उते के बुक्स वग़ैरह जा किताब जेके ॾिना वेंदा आहिनि ॿारनि खे, दर्सी किताब, उन्हनि जी का सहूलियत आहे। अहिड़ी बदतर सूरत हाल में ऐं बिजली ऐं जेके पखा वग़ैरह आहिनि उहा त वञी बाद में रही, इमारती सहूलियत ई न हुजे, त अहिड़ी सूरत हाल में उहो तालीम पिराइणु केतिरो आंजो थी सघे थो, केतिरो मुश्किल थी सघे थो। हाणे त मौसम खणी बहितर आहे, पर गर्मी जे ॾियारनि में इहे ॿारड़ा केतिरी न तकलीफ़ खे भोगींदा हूंदा। इन सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध सरकार ऐं सिंध सरकार जी तालीम वारी वज़ारत खे हिन तरफ़ तवजो ॾेई करे स्कूलनि जी इमारती सूरत हाल खे बहितर बणाइण जे लाइ उहो यकीनी बणायो वञे, त जीअं सिर्फ़ु कागज़नि में उहे स्कूल ठहियल न हुजनि, हक़ीक़त में उहे स्कूल जुड़ियल हुजनि, उहे इमारतूं ठहियल हुजनि, त जीअं उहे ॿारड़ा स्कूलनि में वेही करे तालीम पिराए सघनि ऐं तालीम पिराईंदे उन्हनि खे सांझ महसूसु थिए, न कि आहंज। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।